नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करियूं पिया मीरपुर ख़ास में 4 हथियारबंद चढ़ाई करे KFC तां 12 लख रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। मीरपुर ख़ास जे टाउन थाणे जी हद हैदराबाद रोड ते मशहूर फूड सेंटर KFC ते मोटरसाइकिल सवार 4 हथियारबंदन चढ़ाई करण बैदि उते मौजूद गार्ड के यरगुमाल बनाए लाकर में पेल 12 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारी जाइ ते पहुची तफ़सील वरिता आहिनि, जॾहिं त अञा का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करियूं पिया मीरपुर ख़ास में 4 हथियारबंद चढ़ाई करे KFC तां 12 लख रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारी जाइ ते पहुची तफ़सील वरिता आहिनि।